इते मांखे ॿुधाई त मीरपुर साकरे सब डिवीजन जी शाखुनि में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। भानेरो शाख, लुधियावाह, ॼाम ब्रांच ऐं ॿियनि शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि साकरो घारो रोड ब्लॉक करे छॾियो। पाणी नमण करे सारियालो बेजारो सड़ी रहियो आहे ऐं वणनि जो फसल बि तबाह थी वियो आहे। मीरपुर साकरो सब डिवीज़न जूं समूरियूं शाखुनि में वारी उॾामी रही आहे। आबादगारनि जो चवणु आहे पाणीअ जी खोट ख़त्म कराए वधीक नुक़सान खां बचायो वञे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। मीरपुर साकरे सब डिवीज़न जी शाखुनि में पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। भानेरो शाख, लुधियावाह, ॼाम ब्रांच ऐं ॿियनि शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि साकरो घारो रोड ब्लॉक करे छॾियो। पाणी नमण करे सारियालो बेजारो सड़ी रहियो आहे ऐं वणनि जो फसल बि तबाह थी वियो आहे। मीरपुर साकरो सब डिवीज़न जूं समूरियुनि शाखुनि में वारी उॾामी रही आहे। आबादगारनि जो चवणु आहे पाणी जी खोट ख़त्म कराए वधीक नुक़सान खां बचायो वञे।